असा चिच नायूं चीकाईंदा, मीर आयूं मारींदा, गरीबन जी बददुआ नायूं खणंदा, ज़ालिमन खे आयूं झुकाईंदा, कंहिं हल्के फुल्के सां दुश्मनी करे पंहिंजो वैल्यू नायूं विञाईंदा, दुश्मन भी उहो रखंदा आयूं जंहिंखे हथ विझण सां ई मुल्क थरथले थी वञे, मुल्क थरथले थी वञे। अल्लाह ते गद्दार सीमा, अरे तो के मोचड़ो घट मानी ड्रवत हुई तदे तो पाकिस्तान के छड़े वही इंडिया वसाई। असा के दुखी न गाल जो ना है तो कुत्ते जोड़ो मुर्स कयो आ, हुआ भी कुत्तियों कुतन के मिलंदियूं न, इहो वडन सच चयो आ। मां तुझे बाबे मोदी सा गलाए छड़ियो आ, तो के तमाम जल्दी असन जे वाले कंदो, जे कदे न कयई आई मां इंडिया आयम तो काई तुझे बाबे मोदी सा एड़ो किनो शर्तिंदो ताजू सलवारू घर वाला त छा पर इंडिया जा धोबी भी न। गरीब आयो पर भाजी सजाई चेज खाई दारो, कदे आलू, कदे पटाटा, कदे बटालू। शादी कई, शादी जो कई माई खे पेट थियो, मुड़स चयस गपायूं तिरकायूं, ज़ाल चे शर्म कोने मूंखे पेट लॻो पिया, तोखे रुगो ॾियण जूं ॻाल्हियूं। त मुड़स चयस ॾे 50 रुपया, माला किथे धक पट करे अचां, 50 रुपया वठी आई मोटी आयो। माई चयसि इहा ई आहे, चई हा, चई कंहिंखे, चई साली इहा ई आहे। उनजे घरवारीअ मुड़स खे 2-3 सेंट हलायां, चई बेगर त उनजे मुड़स सां मुफ़्त में ई आयो वञे तूं